तो उसके लिए हम सबको रिक्वेस्ट करते हैं कि हमारा साथ दें। हमें हाई कोर्ट के चीफ जस्टिस के रिक्वेस्ट ना करो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आया इमरान मलिक अवां ॾिसी रहिया आहियो सिंध ऑनलाइन टीवी। नाज़रीन, हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां हैदराबाद प्रेस क्लब में, जिते कुरतुलैन बलोच खे जेके 8 महीना अॻु पंहिंजे मुड़ुस बेदर्दी सां क़तल कयो हुयो, जंहिंखे अॼु बि इंसाफ़ न मिली सघियो आहे। अचो त मक़तूल जे वारसनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था कि उन्हनि जो छा चवणु आहे। कत्ल कयो वियो हुनजे मुड़ुस सां पंहिंजे 4 ॿारनि जे साम्हूं। असांजो पहिरियों त FIR दाख़िल न पिया करनि, ॾींहंनि खां पोइ असांजी FIR दाख़िल कयनि। उन खां पोइ जेके असांजे सबूत हुया, रिपोर्ट्स हुयूं, उहे मिटाए छॾियनि। नूर मुक़दम जो केस हुयो त असां दुआ खां पोइ केस कयो, हुन जो फ़ैसिलो बची वियो। पर हिते सिंध आहे, सिंध में माण्हू मरी वेंदो, पर हिते फ़ैसिलो कॾहिं बि असांखे न मिलंदो। चाहियां त मुंहिंजी न्याणी वई हली, कातिल ॾाढो जेल में बि हो, नौकर चाकर अथसि, उन्ही खे हिकु चपाट बि न लॻी आहे। ग़रीब को खून करे थो त उनखे गिंदारे गिंदारे पुलिस बि मारे थी, हिनखे का चपाट बि न लॻी। असीं सम्झूं था त जेके असांजूं सिंध जूं न्याणियूं आहिनि, उहे न्याणियूं जेके मुआशिरे खे बहितरी ॾांहुं वठी वेंदियूं आहिनि, उन न्याणियुनि जो अहिड़ी रीति क़तल उहो इंतिहाई मुज़म्मत जोॻो आहे। मुंहिंजी सिंध जस्टिस सां ऐं सुप्रीम कोर्ट जे जस्टिस सां इहा अपील आहे त मुंहिंजे पुफो सां इंसाफ़ कयो वञे, उमिरि खे सरेआम फांसी ॾिनी वञे, मुंहिंजे पुफो जे केस जे लाइ एक्शन खयो वञे। तव्हांखे ख़बर आहे त इस्लामाबाद में क़तल थींदड़ नूर मुक़दम 7 महीननि में उनखे इंसाफ़ मिली थो वञे, पर जेका सिंध जी न्याणियुनि जो खून एतिरो सस्तो आहे जो 9 महीना गुज़री चुका आहिनि। हिन वक़्त ताईं इंसाफ़ जी त परे जी ॻाल्हि आहे, हिन महिल ताईं सही नमूने सां केस ई कोन हली सघियो आहे। उल्टो उन जंहिंजी न्याणी क़तल थी आहे, उन्हनि जे घर भातियुनि ते जवाबदार धुर्त तरफ़ां कूड़ा केस कया विया आहिनि। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो रामीन ज़ेरा आहे, मां शहीद कुरतुलैन बलोच जी धीउ आहियां। मां चाहियां थी 1 साल थी वियो, अञा ताईं मुंहिंजी मम्मा खे जस्टिस न मिलियो। मां ॾाढी परेशान आहियां क्योंकि मम्मा खे अञा ताईं इंसाफ़ न मिलियो। I just want to ask you one question, that when will my mama get justice? ही कत्ल सिर्फ़ु अधु कुरतुलैन जो कत्ल न, ही पूरी इंसान ज़ाती औरतुनि जो कत्ल आहे। असां सम्झूं था इहो कत्ल इंतिहाई तशवीशनाक ऐं औरतुनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। हिन कत्ल जी असां पुरज़ोर मुज़म्मत कयूं था।